नशर फ़िरोज़ में माज़ूरनि पारां हाई कोर्ट जे वाज़े हुक्म बावजूद ऑर्डर जारी न थियण ते DC ऑफिस आॾो सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाज मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जे अॻुवाणी हाजी इमामुद्दीन मशहूरी जुमन ख़ासकेली नवीद आरई अवीस सुमरो ज़ुल्फ़कार ख़ासकेली ॿियनि कई। एहतिजाज दौरान अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरनि ई सालनि खां पंहिंजी जाइज़ मुतालबे जे करण बावजूद बि ऑर्डर वेठा आहियूं ऐं हाई कोर्ट पारां बि असांजे हक़ में वाज़े हुकुम जारी कया विया आहिनि, पर मक़ामी इंतिज़ामिया अञा ताईं ऑर्डर जारी करण खां इनकार करे रही आहे, जंहिं सबबु असांजे रोज़गार सां खेॾियो पियो वञे। हुन वधीक चयो त असां जूं उमिरूं बि वधी रहियूं आहिनि, पर हुकूमती इदारनि जी लापरवाही ऐं रोक सबबु असां ऐं असांजे घर भातियुनि जे गुज़र सफ़र ते वॾो असरु थो पवे। मुज़ाहिरीन चयो त केतिरा ई मज़दूर कर्ज़नि में ऐं ज़हनी परेशानी जे वर चढ़ी विया आहिनि, जॾहिं त असांखे हर दफ़े नवां बहाना ॿुधाया वञनि था। एहतिजाज कंदड़ वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते अदालती हुकूमत ते अमल दरामद करे ऑर्डर जारी कया वञनि त जीअं माज़ूरनि जो मुआशी क़त्ल बंदि थी सघे ऐं सदन घरनि में ॿीहर ख़ुशहाली अची सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।